शमूलियत जी दावत त न ॾिनी आहे अञा ताईं, इतिहाद जी दावत ॾिनी आहे। इतिहाद ते काफ़ी हद ताईं हो राज़ी आहे, पर हुनजो बि हिकिड़ो घराणो आहे मुकमल, वालदा मौजूदु आहे, अल्लाह हुनखे ज़िंदगी ॾे। पार्टी जी सरबराह वालदा आहे ऐं हुनजी भेण फातिमा बीबी बि तमामु पढ़ियल लिखियल समझदार, हिकिड़ी जॉइंट फैमिली आहे न हुननि जी, त हो सलाह कंदा, हुन खां पोइ फ़ैसिलो ॿुधाईंदा जो असां सां केतिरे हद ताईं हलण लाइ तयारु आहिनि। बाक़ी नीयत तमामु बहितरीनु आहे। ज़ुल्फ़िकार भुट्टे जो वारिस आहे शहीद जो, हुनजो पगदार पोटो आहे, मुर्तज़ा भुट्टो शहीद जो पुटु आहे। असल वारिस भुट्टो साहब जो मौजूदु आहे। DNA बि साॻियो आहे, लुक्स अखियुनि जो, नक जो, उहो बि साॻियो आहे ऐं जज़्बो बि साॻियो नज़र थो अचे। हाणे परेशान थियण जे बजाए असां दुआ कयूं जो अल्लाह साईं हुनखे कामयाबु करे, जो मुल्क लाइ बहितरी थींदी।